अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, चलते हैं इसकी एक्सरसाइज की तरफ। तो एक्सरसाइज इस तरह से है। सवाल नंबर 1, अरबन जे दौर में सिंधी अदब जा कहिड़ा औयाण मिलन था। अरबन जे दौर में सिंधी अदब जा औयाण मिलन था त हिन दौर में कुरान शरीफ जो तर्जुमो सिंधी ज़बान में थियो हो। सवाल नंबर 2, सोमरन जे दौर जूं सिंधी अदब बाबति कहिड़ियूं ॻाल्हियूं मालूम थियूं आहिनि। सोमरन जे दौर जूं सिंधी अदब बाबति ही ॻाल्हियूं मालूम थियूं आहिनि त ही दौर में सिंधी शाइरी ओज ते हई, जंहिंमें रूहानियत, इख़्लाक़ियात, रोमानवी दास्तान ऐं सिंध जे सोरमंजी सोरियाई बैत चया वेंदा हुआ। सवाल नंबर 3, कल्होड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर छो थो सॾिजे थो। कल्होड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सुनहरी दौर करे थो सॾिजे जो हिन दौर में असांखे सिंधी अदब जो अज़ीम तरीन शाइर ऐं सूफ़ी बुज़ुर्ग शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह ऐं संदसि फ़िकर अंगेज़ शाइरी मिले थी। सवाल नंबर 4, तालपरनि जे दौर जा कहिड़ा मशहूर शाइर थी गुज़रिया आहिनि। जवाब, तालपरनि जे दौर जा हज़रत सचल सरमस, सैयद साबित अली शाह, ख़लीफ़ो नबी बख्श लग़ारी, हमल ख़ान लग़ारी, सामी ऐं फ़तह फ़क़ीर सोमरी मशहूर शाइर थी गुज़रिया आहिनि। सवाल नंबर 5, साबित अली शाह कहिड़े क़िस्म जो शेर चयो आहे। साबित अली शाह मरसीअ गोई वारी सिफ़्त ऐं शेर चयो आहे। अंग्रेज़नि जे अवाइली दौर में कहिड़ा लेखक थी गुज़रिया आहिनि। अंग्रेज़ी जे अवाइली दौर में मुंशी उदाराम, शमसुल उलमा, मिर्ज़ा ख़लीज बेग, दीवान कोड़ो मिल, बेहरो मिल, मेहरचंद, लालचंद अमरो, डेनो मिल, मसरूर फ़क़ीर ऐं डॉक्टर गढ़बख्शानी लेखक थी गुज़रिया आहिनि। चूँकि इस एक्सरसाइज में जुमले नहीं हैं तो हम डायरेक्ट चलेंगे अपने खुलासे की तरफ। तो इसका खुलासा कुछ इस तरह से है। हिन सबक में सिंधी इल्मो अदब जी तारीख़ मुतालिक लिखंदे मुसनिफ़ चए थो त सिंधी ज़बान तमामु क़दीम ज़बान आहे ऐं क़ुरान शरीफ़ जो तर्जुमो सिंधी ज़बान ऐं अरबन जे दौर में कयो वियो। अरबन खां पोइ सोमरन जो दौर शुरू थियो। हिन दौर में सिंधी शाइरी ओज ते हई। हिन दौर में रूहानियत ऐं अख़्लाक़ियात जा सबक़ शाइरी ज़रिए ॾिना वेंदा हुआ। इन खां अलावा मशहूर रोमानवी दास्तान, ससी पन्नो, मरमारी ऐं सिंध जे सोरमंजी सोहरियाई ते बैत चया वेंदा हुआ। सोमरन खां पोइ सवन जो दौर शुरू थियो। इन दौर जो अज़ीम शाइर क़ाज़ी काज़न हो। समन खां पोइ अरगूननि, तुरखाननि ऐं मुग़लनि सिंध ते हुकूमत कई। हिन दौर जो अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ बिलड़ी वालो हो। सन 1700 में ठट्टे जे आलिम मखदूम अबुल हसन सिंधी रस्मुल ख़त खे बाक़ायदे सूरत ॾिनी ऐं मुक़दमतुस्सलात किताब नज़म में लिखी। सन 1707 में कल्होड़नि जी हुकूमत शुरू हुई। कल्होड़नि जे दौर खे सिंधी इल्मो अदब जो सुनहरी दौर चयो वियो थो। त हिन दौर में असांखे सिंधी ज़बान जो अज़ीम तरीन शाइर ऐं सूफ़ी बुज़ुर्ग शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह मिले थो। कल्होड़नि खां पोइ तालपरनि जो दौर 1782 खां शुरू थिए थो। हिन दौर जो अज़ीम शाइर सचल सरमस्त ऐं सैयद साबित अली शाह जे सिंधी ज़बान में मरसियो जो रिवाज वधो। सन 1843 में अंग्रेज़नि सिंध फ़तह कई ऐं हिन दौर में मौजूदा अलीफ बे ठही। हिन दौर जो अज़ीम शाइर क़ादिर बख्श बैदल आहे। अब चलते हैं हम इसके इम्पॉर्टेंट पैराग्राफ की तरफ। तो इम्पॉर्टेंट पैराग्राफ इसका एक ही है। सिंधी ज़बान तमामु क़दीम ज़बान आहे। आसारनि ऐं औहियाणनि मां मालूम थिए थो त अगाॾे ज़माने खां ई सिंधी ज़बान में इल्मो अदब मौजूदु आहे। अरबन जी किताबनि मां मालूम थिए थो त अरबन जी हुकूमत जे दौर में क़ुरान शरीफ जो सिंधी ज़बान में तर्जुमो थियो हो। सिंधी ज़बान बहुत कदीम ज़बान है। आसारात और अलामात से मालूम होता है कि कदीम ज़माने से ही सिंधी ज़बान में इल्म अदब मौजूद था। अरबों की किताब से मालूम होता है कि अरबों की हुकूमत के दौर में कुरान शरीफ का सिंधी ज़बान में तर्जुमा किया गया। यहाँ हमारी एक्सरसाइज एंड होती है। मिलते हैं अगले चैप्टर में अगली वीडियो के साथ। अल्लाह हाफिज़।